दयालु असां ते दया पंहिंजी कर, गुनहगार आहियूं गुनह माफ़ कर, सदाईं असांखे सची राह ॾस, भलो सभ जो करियूं इहा राह ॾस। दोस्तो तव्हां ॾिठो हूंदो अॻु में पार्ट 1 में असां सिखियोसीं अलफ़, अलफ़ ज़बर अ, अलफ़ मद आ, अलफ़ पेश ओ, अलफ़ ज़ेर ए। उहो हो असांजो सबक़ु नंबर पहिरियों। उनखां पोइ असां सबक़ु ॿियों शुरू कयोसीं, यानी लेसन 2 शुरू कयोसीं, जंहिंमें असां सिखियासीं द दुलई द, ज़ ज़रई द धोबी द, ॾ ॾेडरई ॾ, ढ ढेलई ढ, ढ ढगे जी ढ। सबक़ु ॿियों जेको जारी आहे उहो सिखूं वेठा ऐं असां सिखियासीं द ज़बर द अलफ़ दा, द पेश दु, द ज़ेर द। दोस्तो हाणे असां सिखंदासीं जीअं त पाण पहिरें सबक़ में ॾिठोसीं अलफ़ ज़बर अ, अलफ़ मद आ, अलफ़ पेश ओ, अलफ़ ज़ेर ए। ॿिए सबक़ में ॾिठोसीं द ज़बर द अलफ़ दा, द पेश दु, द ज़ेर द। हाणे सबक़ु पहिरियों ऐं सबक़ु ॿियों अलफ़ जो ऐं द वारा जेके शेप वारा आहिनि उन्हनि जो उपयोग कंदासीं। उन्हनि में असां ॾिसंदासीं त अखरनि जी बनावट कीअं थी थिए, जंहिंमां हिकु अखर थो ठहे, माना भरियो अखर थो ठहे। त ॾिसो असां शुरूआति था कयूं सबक़ु ॿिएं। असां सबक़ु पहिरियों पूरो कयो आहे, सबक़ु ॿियों जेको आहे असां पार्ट 2 में शुरूआति कई हुई, अञा जारी आहे सबक़ु ॿियों। दोस्तो तव्हां दुनिया जी कहिड़ी बि कुंड में वेठा हुजो, तव्हां गांधीधाम टीवी जे द्वारा सिंधी सिखी सघो था। तव्हां चवंदा त सिंधी छो सिखूं, त पाण इहो हिकिड़ो अहसासु मन में रखूं, जहिड़ी तरह तव्हांखे माउ वटां प्यारु मिलंदो आहे, तव्हांखे सिंधी सिखी करे उहो ई साॻियो पंहिंजी ॿोलीअ मां उहो प्यारु, उहो लुत्फ़ु मिलंदो, उहो अहसासु मिलंदो। तंहिंजे करे ज़रूरु तव्हां सिंधी सिखो जिते बि आहियो, ऐं गांधीधाम टीवीअ खां तव्हां अलॻि न आहियो, उन सां गॾु तव्हां जुड़ियल ई आहियो। ऐं सिंधी ॿोली घरु वेठे सिखी उहो अहसासु पंहिंजे अंदर में जाॻाए रखो। त अचो असां अॻियां वधूं सबक़ु नंबर ॿियों, लेसन नंबर 2, यानी सबक़ु नंबर ॿियों। असां अॻु में जीअं सिखियासीं द ज़बर द अलफ़ दा, द पेश दु, द ज़ेर द। हाणे असां अॻियां वधंदासीं अलफ़ ज़बर अ, अलफ़ ज़बर अ प्लस द दुइल जी द प्लस अलफ़ मद आ, अलफ़ ज़बर अ, द दुइलई द प्लस अलफ़ मद आ बराबर अलफ़ ज़बर अ, द अलफ़ दा, त थींदो अदा। अलफ़ ज़बर अ, द दुइलई द, अलफ़ मद आ, त थींदो अलफ़ ज़बर अ, द अलफ़ दा, अदा। अ द आ, अदा। अलफ़ ज़बर अ, द दुइल जी द, अलफ़ मद आ, अदा, अदा। उन खां पोइ अॻिते वधंदासीं असां द दुइल जी द प्लस अलफ़ मद आ प्लस द दुइलई द प्लस अलफ़ मद आ, त थींदो दादा। द दुइलई द अलफ़ मद आ, द दुइलई द अलफ़ मद आ, दादा, दादा। हाँ, तो सबक़ नंबर 2 में अलफ़ मद आ प्लस ढ ढगी जी ढ प्लस अलफ़ ज़ेर ए, त थींदो आ ड, यानी अलफ़ मद आ ढ ज़ेर ड, आड। अलफ़ मद आ ढ ढगे जी ढ, अलफ़ ज़ेर ए, त थींदो आ ड। अलफ़ मद आ ढ ढगे जी ढ, अलफ़ ज़ेर ए, त थींदो आड, आड।
उन खां पोइ ॾिसंदासीं असां अलफ ज़बर द धोबीअ जी द प्लस अलफ पेश अलफ ज़बर प्लस द धोबीअ जी द प्लस अलफ पेश त थींदो द अलफ ज़बर द पेश द अद अलफ ज़बर द धोबीअ जी द अलफ पेश अद अद अचो त ॿिया बि अखर ॾिसूं ॾ ॾेडर जी ॾ प्लस अलफ पेश प्लस ध धोबीअ जी द प्लस अलफ पेश त थींदो ॾुध ॾ पेश ॾु ध पेश धु ॾुध ॾ ॾेडर जी ॾ अलफ पेश ध धोबीअ जी द अलफ पेश त थींदो ॾ पेश ॾु ध पेश धु ॾुध ॾ ॾेडर जी ॾ अलफ पेश ध धोबीअ जी द अलफ पेश ॾुध ॾुध उन खां पोइ ॾ ॾेडर जी ॾ प्लस अलफ मद प्लस ॾ ॾेडर जी ॾ प्लस अलफ मद त थींदो ॾाॾा ॾ अलफ ॾा ॾ अलफ ॾा ॾाॾा ॾ ॾेडर जी ॾ अलफ मद ॾ ॾेडर जी ॾ प्लस अलफ मद त थींदो ॾाॾा ॾ ॾेडर जी ॾ अलफ मद ॾ ॾेडर जी ॾ अलफ मद ॾाॾा ॾाॾा। हा त दोस्तो हिते असांजो सबक़ नंबर ॿियों पूरो थो थिए। अॻ में असां सबक़ पहिरियों जेको आहे उहो पूरो कयो हो, उन खां पोइ पार्ट 2 में असां सबक़ ॿियों जारी रखियो हो। हाणे जेको तव्हां ॾिसो था इहो सबक़ नंबर ॿियों हिते पूरो थियो। वारे तारा गोल तारा रोशन तारा चिमके वारा सांझीअ टाणे निकिरो था उब सॼे में पखड़ो था चिमको चिमको सारी रात कजे अवां जी कहिड़ी बात जोत अवां जी जे न बुझे वाट हरू कर वाट मुंहिंजे वाट हरू कर वाट मुंहिंजे जो खीर पीए सो वीर थिए ॾंद ज़ोर वठनि सुठा सुहिणा लॻनि अखियुनि जोत वधे ॾाढी सूंहं थिए वठे ज़ोर बदन लिंग चुस्त थियनि खीर सफ़ा सुठो वाह ॾाढो मिठो ॿारो अचो पियूं भरे खीर वटियूं ॾे खीर अमां पी पढ़णु वञा ॾे खीर अमां पी पढ़णु वञा पैसो लज़्म पटता पैसे वतम गाओ गाओ ॾिनमि गांइ खे गांइ ॾिनो खीर खीर ॾिनमि अम्मा खे अम्मा ॾिनो लोलो लोलो ॾिनमि कांव खे कांव ॾिनो खंभ खंभ ॾिनमि राजा खे राजा ॾिनी घोड़ी चढ़ी गुम चंदन फटाको जीए मुंहिंजो काको सिंधी आयूं सीरत सिंध जी सांडींदासीं साह सां भर्त हुजूं धारियुनि जे विच में सिंधी सॾायूं चाह सां सिंधी आयूं सीरत सिंध जी सांडींदासीं साह सां कलीच दरमूं कंवर राम जी मिठड़ी सिंधी ॿोली कलीच धर्मूं कंवर राम जी मिठड़ी सिंधी ॿोली तंहिंखे कीअं भुलायूं जंहिंमें माउ ॾिनी अथऊं लोली आहे दिलयुनि जो नातो हरदम आहे दिलयुनि जो नातो हरदम बेदिल बेकस शाह सां भर्त हुजूं धारियुनि जे विच में सिंधी सॾायूं चाह सां सिंधी सॾायूं चाह सां। दोस्तो असां 2 सबक़ पूरा कयासीं। अचो त हाणे अॼु शुरूआत कयूं था सबक़ नंबर 3 जी लेसन नंबर 3।
सबक नंबर 3 लेसन नंबर 3 रिछजी रिछजी जंजीर जी जंजीर जी माड़ीअ जी माड़ीअ जी वाढे जी वाढे जी रिछ जी जंजीर जी तव्हां ॾिसंदा देवनागरीअ में त ई ज कढी आहे उन जे हेठां असां डॉट ॾिनो आहे तॾहिं उनजो उच्चार थींदो जंजीर जी माड़ीअ जी हाणे जेका ड आहे ड जी असां हेठां डॉट ॾिनो आहे ॿुड़ी ॾिनी आहे तॾहिं वञी ठहियो आहे देवनागरीअ में ड़ माड़ीअ जी वाढे जी हाणे हेठि असां ॾिसंदासीं ओ उ ऐं औ ॿियनि भाषाउनि में ओ जेको आहे सो उच्चार हूंदो आहे पर असांजी अरबी सिंधीअ में ॾिसंदासीं त अ ऐं व खे जोड़े करे ओ ठहंदो आहे ॾिसो असां पहिरियों अलफ़ सिखियो आहे त हीअ आहे अलफ़ ऐं पोइ वाव जोड़ियोसीं यानी व जोड़ीसीं जिते मथे असां सिखियो आहे व अलफ़ वाव ओ अलफ़ वाव ओ अलफ़ वाव पेश हिनखे चवंदा आहियूं असां पेश अलफ़ वाव पेश ऊ ये है अलफ़ वाव हमज़ो इनके चवंदा आहियूं असां हमज़ो अलफ़ वाव हमज़ो औ त दोस्तों असां सिखूं वेठा सबक नंबर 3 रिछ जी जंजीर जी माड़ीअ जी वाढे जी अलफ़ वाव ओ अलफ़ वाव पेश ऊ अलफ़ वाव हमज़ो औ व ओ ऊ ऐं औ अचो त हाणे अॻियां वधूं हाँ त सबक नंबर 3 के अॻिते वधाईंदे ध प्लस ओ त थींदो ध वाव दो ध प्लस ओ त थींदो दो ध प्लस ऊ ध प्लस ऊ त थींदो ध ऊ बराबर दू ध प्लस ऊ त थींदो दू एक दफ़ो वरी तव्हांखे ॿुधायां हीअ द दुलही द प्लस अलफ़ वाव ओ त थियो दो हीअ आहे द दुलही द प्लस अलफ़ वाव पेश ऊ त थियो दू हेठि अचो द यानी द दुलही द प्लस अलफ़ वाव हमज़ो औ द दुलही द प्लस अलफ़ वाव हमज़ो औ त थींदो दो द वाव हमज़ो दो त असां हिते सिखियोसीं द वाव दो
द वाव पेश दू, द वाव हमजो दो, दो दू दो, द ओ दो, द ऊ दू, द ओ दो। हेठ ॾिसो त अखर कीअं था ठहनि, व अलफ वा प्लस ढ वाव ढो, वा डो। अलग अलग ये पढ़ंदासीं असां, व अलफ वा ढ वाव ढो, वाढो, वा प्लस डो, वाढो। र अलफ रा प्लस ज वाव जो, र अलफ रा प्लस ज वाव जो त थींदो र अलफ रा ज वाव जो, राज़ो, 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 राज़ो। राज़ो माना कड़ियो या मेसन इन खे चवंदा आहिनि। वाढो माना सुथार। द ज़बर द प्लस र पेश रु त थींदो दर, द ज़बर द र पेश रु, दर, दर, दर। हा त अॻियां असां ॾिसूं ॿिया अखर कीअं था ठहनि। द ज़बर द, र ज़बर र, दर। हाणे असां मथे ॾिठोसीं त दर, दर माना हिकु दर, दर माना ॿ दर, टे दर, चार दर त थींदो द ज़बर द, र ज़बर र, द र। पोइ आहे दवा, द ज़बर द, व अलफ वा, दवा। ज़ ज़बर ज़, र वारो, ज़रो, ज़ ज़बर ज़, र वाव रो, ज़रो। अलफ मद आ, ज़ अलफ ज़ा, अलफ मद आ, ज़ अलफ ज़ा, द पेश दु, आज़ाद, आज़ाद। व ज़बर व, र वाव रो, वड़ो। व ज़बर व, र वाव रो, वड़ो। व अलफ वा, र वाव रो, वाड़ो। व अलफ वा, र वावड़ो, वाड़ो। राज, र अलफ रा, ज़ पेश ज़, राज, र अलफ रा, ज़ पेश ज़, राज। आवाज, अलफ मद आ, व अलफ वा, ज़ पेश ज़, आवाज। अलफ मद आ, व अलफ वा, ज़ पेश ज़, आवाज। हाँ दोस्तों, त असां सबक नंबर 2 सिखियासीं, जेको अॻिते बि जारी आहे। टेऊंराम ऐं वसण घोट खे कीअं विसारनि सिंधी। टेऊंराम ऐं वसण घोट खे कीअं विसारनि सिंधी। पारू शाह ऐं रोहल बेवस नित था सारनि सिंधी। जिन थे जग खे रोशन कहिड़ो निर्मल नूर निगाह सां। भल त हुजूं धारियुनि जे विच में सिंधी सदायूं चाह सां। सिंधी आयूं सीरत सिंध जी सांडींदासीं साह सां। भल त हुजूं धारियुनि जे विच में सिंधी सदायूं चाह सां। इहो गीत लिखियल आहे असांजे गांधीधाम जे मशहूर कविअ जो सदा हयात वलीराम कृष्णाणी जो। निगाहुनि अदाउनि इशारनि जी ॿोली। निगाहुनि अदाउनि इशारनि जी ॿोली। नई आहे नित नाज़ वारनि जी ॿोली। अला ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। असांजे कवि नारायण श्याम जेका असां सिंधी ॿोली जे बारे में इहो पद लिखियो आहे,
इहा कविता लिखी आहे, इहो गीत लिखियो आहे, त सॼी समाज खे इहो चैलेंज थो ॾिए त ईअं न थिए, त ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। इहो असांखे सम्झाए थो त असां पंहिंजी भाषा, पंहिंजी ॿोली न भुलिजी वञूं, उनखे क़ाइमु रखूं, ऐं इन लाइ ज़रूरी आहे असांजी मातृभाषा खे अॻियां वधाइण, उन ॿोलीअ जे बाबति ॼाणण ऐं उन ॿोलीअ खे सिखण। त हाणे असां अॻिते था वधूं सबक़ नंबर 3, लेसन नंबर 3, जेको अॻु में तव्हां पाठ ॾिठो हूंदो उन में उहो सबक़ जारी हो। त अॻिते वधंदासीं। सबक़ नंबर 3, लेसन नंबर 3, सबक़ नंबर 3, वारो व लफ वा प्लस र वारो बराबर वारो, व लफ वा र वारो 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 वारो, व लफ वा प्लस र पेशर बराबर वार, व लफ वा र पेशर वार वार वार, व जबर व प्लस ड वावडो बराबर वड्डो, व जबर व ड वावडो वड्डो वड्डो वड्डो, अलफ जेर ए प्लस र लफ रा प्लस द वाव दो बराबर ए रा दो, अलफ जेर ए र लफ रा द वाव दो इरादो इरादो इरादो, ड वाव दो ड वाव दो प्लस र जेर बराबर दो रे, ड वाव दो र जेर डोरे डोरे बराबर डोरे, ढ वाव ढो प्लस र पेशर बराबर ढो र, ढ वाव ढो र पेशर ढोर ढोर ढोर, द वाव हमजो दो प्लस र पेशर दौर, द वाव हमजो दो र पेशर दौर दौर दौर, आधार अलफ मद आ प्लस ध लफ धा प्लस र पेशर बराबर आधार, अलफ मद आ ध लफ दा र पेशर आधार आधार आधार। दोस्तों असां ॾिठोसीं त सबक़ नंबर 3 में अखर कीअं ठाहिबा आहिनि, ऐं सबक़ नंबर 3 जा अखर हिते पूरा था थियनि, पर हाणे असां अॻियां वधंदासीं हिन खां हिकिड़ो स्टेप अॻियां त वाक्य कीअं था ठहनि। त अचो ॾिसो सबक़ नंबर 3 में अलफ वाव पेश उ ध जबर ध व जबर व ऊ धव ढ वाव डो ड़ पेशड़ उधव ढोड़ उधव ढोड़ उधव ढोड़, राधा र लफ रा ध लफ धा राधा, ड वाव डो
ड़ पेश ड़ु राधा ढोड़ राधा ढोड़ राधा ढोड़ र लप रा ध लप धा राधा अलफ वाव पेश ऊ ध जबर ध व जबर व राधा उधव ढ वाव ढो ड़ वावड़ो ढोड़ो राधा उधव ढोड़ो राधा उधव ढोड़ो। असां पहिरीं ॾिठोसीं उधव ढोड़ राधा ढोड़ राधा उधव ढोड़ो उधव ढोड़ राधा ढोड़ राधा उधव ढोड़ो। पहिरियों असां ॾिठोसीं उधव ढोड़ त एक वचन आहे राधा ढोड़ त एक वचन आहे पर जॾहिं ॿई था मिलनि राधा उधव ढोड़ो त बहुवचन थो थी वञे राधा उधव ढोड़ो। त दोस्तो अॼु जेको असां सिखियोसीं उहो सबक़ नंबर 3 हो जेको सबक़ नंबर हिते 3 पूरो थो थिए ऐं हाणे असां नेक्स्ट पार्ट में सिखंदासीं सबक़ नंबर 4।